हलो 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 असां आसमाबाद जे बाशिंदनि खे दर्दमंदाना अपील था कयूं त डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत हेठि कादिर मक्सी जे सरवाण लाइ असां कासाबाद जे समूरी संत वासियुनि खे अपील था कयूं त हैदराबाद नज़द बाईपास हटड़ी ते गॾिजाणी करे पीटीएम का वॾो जलसो करे पंहिंजे बदी एकता जो सबूत ॾेई सिंध दुश्मन कुवतनि खिलाफ़ गले में कंडे जिया उन्हनि खे चुभो त हिन सिंध जा वारिस सिंधी अॼु बि हिन धरती ते मौजूद आहिनि जंहिं सिंध खे विराइण जी साज़िश कई उहे धरती तां नाम नियाज़ उन्हनि जूं क़बरूं तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदियूं पर उन्हनि जा तव्हांखे नाला निशान किथे बि नज़र कान ईंदा। अॼु बि हिन धरती जा वारिस सिंधी आहिनि। सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे। सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे। सिंध इंजील गीता ऐं क़ुर आहे। सिंध जीअं आहे अजो आहे पाण खे हाणे ख़ुदि मुख़्तियार बराबरि घुरिजे वतन जीअं सिंध जीअं डॉक्टर कादिर मक्सी नाराए सिंध नाराए सैयद जीअं सिंध जीअं सैयद। वाह वाह उठ जाग सिंधी उठ जाग सिंधी घर पुर पकड़ा थई गैरन ते